सलाम जानी कीअं आहियो? सो टुडे आई एम गोइंग टू रिव्यू ट्राजो, मतलब त असां ट्राजो करण वारा आहियूं। खैर अचो यार अचो, शुरू था कयूं। गाने जी स्टार्टिंग में हमसा चैन किलन वारो बैग कुले ते रखी करे इहो ॿुधाइण जी कोशिश करे रहियो आहे त मां स्कूल वञी रहियो आहियां। ॿाहिरि निकिरी 2 सेकंड बाद हिन जी नज़र हिक कुराड़े ते वञी पई, जेको हिनखे खफ़ती नज़रुनि सां ताड़े रहियो त पोइ पोयां पेर कयूं। कमरे में पेर पवण बाद हमजा इहो ॾिसी रहियो अंजू ऐं जिब्रान बि उन ई कुराड़े बाबति डिस्कशन करे रहिया आहिनि त हे दादू जो त न आहे। दादू वारे तोसां को भला सीन त न कयो आहे न पुट? हिन भाऊ खे ॾिसी करे ईअं महसूस रहियो ॼण चांहि जा पैसा हिन खां भराईंदा। या वरी लाउती माइट सेठ दर घुरी पाण खे शर्मिंदा न कंदा। हे भाऊ जंहिंजो गाने में कोई बि इंटरेस्ट न आहे, जेको सिर्फ़ चांहि पीअण आयो आहे। और मे बी दे सेठ घणो आहे, माण्हू खपनि। के मिर्चू कंदो रोस्ट, दादू वारा सब मुझा दोस्त करे हमजू मलुकानी के टीज साईं तांजो वडो फैन आया प्लीज। अंजू सां गॾु चारई हमजा ॾे वाशी नज़रुनि सां ईअं ॾिसी रहिया जीअं फाइसम सीन थियण वारो आहे ऐं डिसाइड करे रहिया आहिनि त पहिरियों केरु ॾींदो। हेॾा जिब्रान चाइना वारो टशमो पाए गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जे साम्हूं छोकिरनि खे ताड़ींदे नज़र अची रहियो आहे। अमजद उन्हनि खे इम्प्रेस करण लाइ रिस्क खणी बग़ैर कटारे सिंगिंग करण जी कोशिश करे रहियो आहे, जेको तक़रीबन नामुमकिन आहे। पर हमजा जी उम्मीदुनि ते पहिरियों ई पाणी फेरियल आहे, छो जो क्लास जो सीआर हुजण करे सभिनी छोकिरुनि हुननि खे पहिरियों ई भाउ चई छॾियो आहे। खैर अचो यार अचो, उन्हनि जे कुझु लिरिक्स ते नज़रसानी करे अचो। शुरू का नवाब असांजी बोली नायाब हुजे चिंची ख़राब। ही इज सेइंग दे असलो का नवाब असांजी बोली नायाब चिंची ख़राब। साईं जेकॾहिं तव्हां नवाब आहियो त पोइ तव्हां चिंची में छा जे लाइ वेहंदव? तव्हांखे त लैंड क्रूज़र में वेहण खपे। खैर इन लास्ट आई वुड से जिब्रान एंड हमजा सॉरी। ऐं मूंखे ॾाढो वीडियो वणियो यार। आई एम जस्ट किडिंग, आई हैव जस्ट मेड अ रोस्ट वीडियो। सो हिनखे दिलि ते न वठिजो, ऑफेंड न थी। ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढा माशाल्लाह बेस्ट सफ़ा वीडियो।